पाकिस्तान में क्रिकेट जो सब खां वॾो मेलो शुरू थियण में रुगो 2 ॾींहं बचा आहिनि। पाकिस्तान सुपर लीग जे ट्रॉफी जी महूरती तक़रीब लाहौर जे कज़ाफ़ी स्टेडियम में थी, जंहिंमें सभिनी टीमुनि जे कप्ताननि शिरकत कई। तक़रीब जी पुॼाणी ते सभिनी कप्ताननि जो मीडिया सां सेशन थियो, जंहिंमें कप्ताननि खुली करे कचहरी कई। उन सेशन जी हिकु वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी रही आहे, जंहिंमें मुल्तान सुल्तान्स जे कप्तान मोहम्मद रिज़वान बाबर आज़म खां संदसि शादीअ बाबति सवाल पुछे थो। सोशल मीडिया ते वायरल वीडियो में मोहम्मद रिज़वान बाबर आज़म खां सवाल पुछे थो, तव्हांजी शादी कॾहिं थी रही आहे? जंहिंजे जवाब में बाबर आज़म चवे थो, तव्हांखे आऊं अकेले में ॿुधाईंदुसि। ॿिन्ही क्रिकेटरनि जी गुफ़्तगू में एंकर ज़ैनब अब्बास बि शामिल आहे, जेका चवे थी त अॼुकल्ह घणियूं शादियूं थियनि पयूं। अवां जे चौधारी वेठल सभु माण्हू शादीशुदा आहिनि। जंहिं ते बाबर आज़म चयो त सभ जूं शादियूं थी वयूं आहिनि, पर संदन शिकिलूं बि ॾिसी वठो। उन खां पोइ एंकर ज़ैनब अब्बास सलमान नसीर ॾांहुं इशारो कंदे चयो त हू पुछे पियो त भाॼाई कराचीअ जी हूंदी, जंहिं ते सलमान नसीर चयो त सही पहुती आहीं, पर बाबर आज़म इन ॻाल्हि ते मुकमल तौर ते ख़ामोश रहियो।